पूरो महीनो तकरीबन 26-27 डी मां मुसलसल सफर ते रहियो। साउथ अफ्रीका में 14 ॾींहं गुज़ारे, मुख्तलिफ उते दीनी इज्तिमाअत में शिरकत कयम। शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जो पैगाम मां अफ्रीका जे जंगलात ताईं भी पहुंचायो। ऐं मां अल्लाह जो शुक्र थो अदा करियां, कातिलन जो फैसलो गलत हो। रब शहीद खालिद महमूद जे खून जे कतरे कतरे सां इनकलाब बर्पा कयो। 14 ॾींहनि जो तवील तरीन सफर हो साउथ अफ्रीका जो। उतां निकतो समा सिधो रुख कयो मुत्तहिदा अरब इमारात जो। शारजा में शारजा जे साबिक बादशाह मरहूम बादशाह जे पुट जो तुंहिंजो वजीर खजाना हो, उन जे तरफा ॾिनल एक दावत में शिरकत कई। एक बड़ी मुत्तहिदा अरब इमारात में गुजारे करे ऐं पोइ मां रुख कयो सरजमीन शाम जो। शाम उहा सरजमीन है जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त शाम जी सरजमीन अंबिया जी ऐं सहाबा जी सरजमीन है। उहा सरजमीन जंहिंजे लाइ जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं फितना वधी वञनि, जॾहिं फितना वधी वञनि त शाम जे तरफ़ रुख कयो ऐं शाम जे तरफ़ हिजरत कयो। उहो शाम जो जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां ख्वाब ॾिठो त मुंहिंजे जिस्म जो कुछ हिस्सो खयो वियो आहे ऐं उहो खणी करे शाम में रखियो वियो आहे। साईं जन फरमायो त मुंहिंजे जिस्म मां जेको हिस्सो खणी शाम में रखियो वियो, इहो मुंहिंजे इल्म ऐं इरफान जो कुछ हिस्सो आहे जेको शाम में रखियो वियो। इहो उहो शाम आहे जंहिंजे लाइ जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जे ॾींहुं महशर जो मैदान शाम जो मैदान हूंदो। उन शाम जो सफर कयुम जंहिं शाम में जनाब ईसा अलैहि सलातो वसलाम जो नुज़ूल थींदो। मां उन मस्जिद में वयुसि जंहिं मस्जिद जे कुंड जे अच्छे मीनार जे मथां ॿिन फरिश्तनि जे कुल्हनि ते हथ रखी वारनि मां पाणी छड़कंदो ऐं जनाब ईसा अलैहि सलातो वसलाम नाज़िल थींदो। उहो शाम जंहिं शाम खे हजरत उमर जे ज़माने में सुयूफ मिन सैफुल्लाह हजरत खालिद बिन वलीद फतह कयो। उहो शाम जिते हजरत यहया अलैहि सलातो वसलाम मदफून आ। मां पहुचण खां पोइ सभ खां पहिरियां जनाब आदम जे पहिरें पुट कायनात जे बे नबी धरती जे पहिरें शहीद जनाब हाबील अलैहि सलातो वसलाम जे कब्र ते हाज़री भरी। हजरत हाबील जे कब्र खां पोइ मां उमैया जे मस्जिद में मस्जिद जे सहन में मौजूद जनाब यहया अलैहि सलातो वसलाम जे कब्र मुबारक ते हाज़री भरी। ऐं उन खां पोइ उन ही मस्जिद जे कुंड में जन्नत जे शहीदन जे नौजवान मदीने जे मीर जे जिगर जे टुकड़े अम्मा फातिमा जे जिगर जे टुकड़े जनाब हुसैन इब्न अली जो सर मुबारक उते मदफून आ।
जनाब हुसैन रज़ी अल्लाह ताला अन जे उन सर मुबारक जे मदफून थियल जगह ते हाज़री भरे ऐं उते मां दुआ घुरी ऐं कुल पढ़िया ऐं इहा रब खां दुआ घुरियमि त मौला हुसैन इब्न अली वांगुर वक्त जे यज़ीदन सां मुहादो अटकाइण जी तौफ़ीक़ ॾींदो रहिजाए। ऐं उन खां पोइ मां बनु सगीर जे कब्रिस्तान में जिते तकरीबन 13,000 सहाबा मदफून हैं। अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इह्तदैतुम रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। उहे सहाबा जिन जो इंतखाब बराह रास्त अल्लाह कयो। इन शाम में 13,000 सहाबा मदफून हैं। बनु सगीर जे कब्रिस्तान में पहुतुम। सब खां पहिरियां बनु सगीर जे कब्रिस्तान जे कुंड में करबला जे 13 शहीदन जे कब्र मुबारकन ते हाज़री भरियम। उन्हनि नुफूस कुदसिया मां हिकु अबू बकर बिन हुसैन भी हो त ॿियो उमर बिन अली भी हो त उते हज़रत हुसैन जी औलाद भी ही त जनाब अलीउल मुर्तज़ा जी औलाद भी ही। आले रसूल अहले बैत रसूल जे कब्रन ते हाज़री भरण खां पोइ